सिंधु दर्शन। सिंधु दर्शन। गाने बजायो, बोली बजाई। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। चवंदे मां संजय मंगनानी कयां तो नमस्कार ऐं ॿुधायां तो हिकिड़ो सुठो सुहिणो समाचार। तव्हांखे अर्ज़ आहे कि ज़रूर कजो स्वीकार, छोकि न आहे ही सिर्फ़ समाचार बल्कि आहे खट्टो मिठो आचार। जी हाँ संजय, जहिड़े नमूने खटे मिठे आचार जी असांखे सुञाणप पए थी, संदसि स्वाद ऐं खुशबू मां ज़बान ते रखंदे तहिड़ी तरह साहित्यकारनि जे सुठे साहित्य जी बि ॼाण पए थी उनखे पढ़ण सां। ज़िंदगी हिकु आज़मूदो, ज़िंदगीअ जी अनमोल शइ मां, हर साह में समायल मां मां मां। ओ मुंहिंजी प्यारी अम्मा, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा। मां पई ॿुधायां सिंध ऐं हिंद खे जोड़ींदड़ आखाणी, जान खां बि प्यारो नाटक अम्मा जो पींगो। तो तामा कुर्बान तो जिनो जो प्यार जी जन दींदो छा बाकी जहान तो तामा कुर्बान। जयराम रूपानी जे डायरेक्शन में NCPSL द्वारा प्रस्तुति आहे। हिदायतकार जगदीश शर्मा, देखरेख शोभा चंदनानी, कलाकार आरती जादवानी, रमेश करनानी, अजित मन्याल। अम्मा जो पिंगो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे त ख़बर ई हूंदी केतिरो दिल बहलाईंदड़ नाटक आहे अम्मा जो पिंगो। ऐं पोइ उन्हनि साहित्यकारनि खे मिलनि था सुहिणा सालाना इनाम। NCPSL यानी कि राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे पारां। सही था चओ चंदा जी। दोस्तों, हिनी सिलसिले में वेझराई में इंदौर में विश्वविद्यालय सभागृह में रखियो वियो सिंधी साहित्यकार सम्मान समारोह। कार्यक्रम जी शुरुआत कई वई झूलेलाल साईं अॻियां जोत जगाए गुलनि जो मालाऊं अर्पण करे, जहिड़ी तरह साहित्यकारनि जो साहित्य ज्ञान वधाए थो। जी हाँ चंदा जी। दोस्तों, ज्ञान वधाइण वारे हिन शानदार प्रोग्राम जा संयोजक हुआ इंदौर वासी NCPSL कार्यकर्ता मनीष देवनानी जी। प्रोग्राम में जिंदगी भर जी मेहनत जी उजेरे यानी कि लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड जा विनर हुआ मुंबई जा जयराम रूपानी, पुणे मां लक्ष्मण हल्दवानी, थाने मां कन्हैया लाल तलरेजा, आदिपुर मां लक्ष्मी खिलनानी। सिंधु दर्शन ऐं NCPSL पारां हिन शानदार अवार्ड के खटण वारनि के लख लख न करोड़ करोड़ वाधायूं। दोस्तों, 8 सालन खां सिंधु दर्शन में 8000 का वधीक लेख लिखण वारो ही संजय मंगनानी। मूंखे न मिलियो अॼु तक इहो अवार्ड, पर उम्मीद आहे कि NCPSL पारां हिकु न हिकु ॾींहुं ही अवार्ड मूंखे बि ज़रूर मिलंदो। हिन ई उम्मीद सां गॾु वञूं था चंदा जी वटि। NCPSL करे रही आहे सिंधी ॿोलीअ जे विकास जी हर कोशिश ऐं हिमथाए रही आहे सांस्कृतिक साहित्यिक पढ़ाई लिखाई ऐं हर उन खेत्र खे जिते मिले सिंधी ॿोलीअ खे वाधारो। ॾिसंदासीं कुझु झलकियूं। जी हाँ, 1300 का वधीक दर्शकन जी मौजूदगी। हर किथे बस अनिला सुंदर ऐं अनिला सुंदर जे वर्ल्ड फेमस कलाकारन जे बैले जो चढ़ियो हो मीटर। साईं, हर प्रस्तुति मन मोहिंदड़ हुई, चाहे हुजे सोलो डांस जी कारीगरी या ग्रुप डांस जी जादूगरी, दाहिर सेन जी आ कहाणी ॾिसो या कश्मीरी कलाकारनि जी कारस्तानी ॾिसो।
NCPSL ॾिनो सिंधी साहित्य सृजन अवार्ड, जंहिंजा हक़दार हुआ हासो दादलानी अजमेर सां, मोहन हिमथानी दिल्ली सां, अर्जुन कृपलानी ब्यावर सां, उषा सारस्वत दिल्ली सां, जीवी मूलजानी बड़ौदा, तेज काबिल गांधीधाम, घनश्याम शर्मा मुंबई, अरुणा बाबानी मुंबई, बलदेव मटलानी मुंबई, जगदीश शहदादपुरी अहमदाबाद, लक्ष्मण बिजलानी इंदौर, पूनम रतनानी कोटा ऐं मनिका पंजवानी अहमदाबाद। हिन प्रोग्राम में किशन रतनानी जी किताब ब्रह्म ज्ञानीअ जो विमोचन पिणु थियो। पर दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे कि NCPSL जे इन शानदार प्रोग्राम जी शान वधाइण केर पहुता? NCPSL वाइस चेयरमैन अरुणा जेठवानी, डायरेक्टर NCPSL रवि टेकचंदानी, महाराष्ट्र MLC गुरमुख जगवानी, लधा राम नागवानी, मुरलीधर माखीजा ऐं अजीत मान्याल जी ऐं ॿिया बि घणेई सिंधियुनि जा सरताज। आरती ऐं पलव खां पोइ लज़ीज़ खाधा खाईंदे थी प्रोग्राम जी समाप्ति। ख़बर ते नज़र हुई NCPSL मेंबर मनीष देवनानी जी। उम्मीद है त तव्हांखे इहो प्रोग्राम ज़रूर पसंदि आयो हूंदो, छो त इहो हो मिठो ई मिठो NCPSL वारनि जो प्रोग्राम। इनखे ज़रूर ॾिसजो ऐं इनखे ज़रूर फैलाइजो, जीअं असांजी सिंधियत बि वधे। जय झूलेलाल।